सिंध कॉलेज गेम्स पारां साल 2019 जे सिलसिले में प्ले फॉर पाकिस्तान जे नारे हेठि रीजनल एथलेटिक्स मीट एंड जूडो टूर्नामेंट पब्लिक स्कूल हैदराबाद में मुनक़द कयो वियो। टूर्नामेंट जो इफ़्तिताह सेक्रेटरी कॉलेजिस डॉक्टर परवेज़ अहमद सेहड़ कयो, जॾहिं त तक़रीब में कॉलेजनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। ही जेको आहे एक्चुअली कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध ये प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे ऐं रीएक्टिवेट कयो आहे त स्पोर्ट्स जूं सरगर्मियूं जेके हुजनि न सिर्फ़ु जेके अॻे कॉलेजनि में हुयूं या डारमेंट हुयूं न सिर्फ़ु उन्हनि खे अवेकिन कयो आहे बल्कि पंहिंजे फुल फोर्स सां उन्हनि खे शुरू कयो आहे ऐं जेतिरी ॿारनि जी उन में इन्वॉल्वमेंट आहे उहो ॾिसण जोगी आहे ऐं जेके जेके चैम्पियन आहिनि सभिनी रीजन्स मां आया आहिनि। ही अॻिते हली इंशाअल्लाह ताला ही एक्सरसाइज़ कंटिन्यू रहंदी। 4 या 5 सालनि में तव्हां ॾिसंदो जेको तव्हांजो क्वेश्चन हो ॾिसंदो त ही पाकिस्तान लेवल ते नुमाइंदगी भी कंदा या कंदियूं। लीडरशिप क्वालिटीज़ पैदा करने के लिए कॉलेजेस के अंदर स्कूल्स के अंदर ये बहुत ज़रूरी था और इसके ज़रिए जो एक पूरा सुकूत तारी था वो पूरा सुकूत ख़ास तौर पे गवर्नमेंट इंस्टीट्यूशन में वो सारा सुकूत टूट चुका है और हर जगह एक मोबिलिटी है। और अब मैं समझता हूँ कि जो लोग हैं और सोसाइटी है वो गवर्नमेंट इंस्टीट्यूट्स पर कॉन्फिडेंस करना शुरू करेगी और अपने बच्चों को इन स्कूल्स के अंदर इन कॉलेजेस के अंदर अब वो समझेंगे कि वाक़ईतन कि ये जो इंस्टीट्यूट्स हैं वो काम कर रहे हैं। पब्लिक स्कूल हैदराबाद में मुनक़द टूर्नामेंट में कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़कानो, सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद रीजन जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि मां पहुतल शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि रांदियुनि में हिसो वरितो। हैदराबाद में थियल टूर्नामेंट जी मेज़बानी डायरेक्टर कॉलेजिस हैदराबाद रीजन कई। तक़रीब में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त निसाबी सरगर्मियुनि सां गॾु रांदियूं बि शागिर्दनि जो अहम हिसो आहिनि, जंहिंसां ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा थिए थी। पूरे सिंध की टीम्स हैं यहाँ पर, उसमें 800 इवेंट था हम लोगों का, तो उसमें मैंने फ़र्स्ट पोजीशन ली है, यानी कि फ़र्स्ट पोजीशन लिए मुझे बहुत अच्छा फील हुआ ये करके। और ऐसे इवेंट्स होने चाहिए हम लोगों के लिए जो बेनिफिट दें। बहुत खुशी हुई है कि मैं यहाँ तक आई हूँ, हमारी डीपी ने हमें इतना किया है, आगे तक लाई है, उन्होंने हमारी बहुत हेल्प की है, उनका मैं बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ। तकरीबन 46 कॉलेज जा 300 स्टूडेंट्स जैमें 150 मेल ऐं 150 फीमेल स्टूडेंट्स आहिनि जेके हिन टूर्नामेंट जे अंदरि जंहिंमें असांजे एथलेटिक्स ऐं जूडो जा मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि जा मरहला थी रहिया आहिनि, उन में पार्टिसिपेंट वठी रहिया आहिनि। हीउ प्रोग्राम असांजो पूरी सिंध जे लेवल ते आहे जंहिंमें समूरी सिंध जा कॉलेजिस पार्टिसिपेंट करण खां पोइ असां वटि हिते फाइनल थी करे हींअर फाइनल हिननि मुक़ाबलनि में हिसो वठी रहिया। रांदियुनि दौरान बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे इनाम पिणु ॾिना विया। कैमरामैन अब्दुल गनी मीरानी सां गॾु एहसान अली, धरती टीवी न्यूज़, हैदराबाद।